तारीख़ 13 जून 2024 हैदराबाद PR हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी SDA नफ़ो ॾींदड़ इदारो हो। ऑफिसरनि जी करप्शन ऐं लुटमार जे करे SDA खे तबाह करे छॾियो आहे। लेबर विंग फंक्शनल लीग ज़िले हैदराबाद यूनिट SDA मुलाज़िम 7 महीननि जी पघारूं ऐं 9 महीननि जी पेंशन खां महरूम। इदारे जा समूरा अकाउंट ख़ाली पियल। आख़िरी इदारे जो करोड़ रुपया केॾां विया, केरु खणी वियो? पेंशन ऐं GP फंड अकाउंट सभु ख़ाली। इदारे सां अहिड़ो कलूर कंहिं कयो? करप्शन खे रोकींदड़ समूरा इदारा ख़ामोश पर सवालिया निशान आहे। साल 2022 खां पहिरियां समूरनि मुलाज़िमनि वक़्तु सिर पघारूं मिलंदियूं हुयूं, जॾहिं नैब ज़दा स्टेनोग्राफर अब्दुल मनान शेख सेक्रेटरी SD बणियो। इदारे जो ज़वाल शुरू थियो। मौजूदा सेक्रेटरी स्टेनोग्राफर अब्दुल मनान शेख 2016 में करप्शन ऐं केस में नैब जे हथां गिरफ़्तार थियो ऐं 10 महीना जेल में रहियो। हिन ख़िलाफ़ नैब ऐं एंटी करप्शन में जांचूं हली रहियूं आहिनि। पोइ बि सेक्रेटरी SDA मुक़ररा गुलिस्तान सरमस्त हाउसिंग स्कीम जा 11 अरब रुपया ग़ाइब कया विया। तरक़ियाती फंड जे नाले ते करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई। अकाउंट ख़ाली। एक्सटर्नल डेवलपमेंट चार्जिस ADC जा अरबे रुपया बिल्डरनि सां मिली भगत करे खुर्द बुर्द कया विया। प्राइवेट हाउसिंग स्कीमनि जी हिक बि फाइल SDA में मौजूदु नाहे। पोइ रिकवरी किथां थींदी? रिहायशी प्लाटनि खे कमर्शियल में तब्दील करण जी NOC ॾियण जा करोड़ रुपया सेक्रेटरी SDA मनान शेख वठंदो आहे ऐं इदारे में सिर्फ़ु चंद हज़ार अकाउंट में चालान नाले जे तौर ते जमा कराईंदो आहे।